शैतान जो चयो न मञो, पूजा कयो अल्लाह जी ज़ात। सुभान अल्लाह। इहो असुल में भी इंसाननि जी जॾहिं रूहनि जी तख़लीक़ थी हुई, अल्लाह ताला उन वक़्त में भी इंसाननि खां इहो वाइदो वरितो हुयो। वरी पंहिंजे नबीअ जे ज़रिए, पैगंबर रसूलनि जे ज़रिए इहो अहद इक़रार ऐं जान वरितो, हत्ता के रसूल जो सरदार, नबी जो इमाम, मिठो मोहम्मद करीम आयो, उन्हें बचे दुनिया में ऐलान इहो कयो त शैतान जी पेरोकारी न कयो, अल्लाह जी बंदगी, अल्लाह जी पूजा। छो त इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो चिट्टो पधरो ज़ाहिर ज़हूर दुश्मन है। शैतान तव्हांखे दोज़ख जे रस्ते ते वठी थो वञे ऐं मदीने वारो साईं खां के जन्नत वारी वारो। मुंहिंजा दोस्तो, शैतान हिकिड़ो वॾो इब्लीस आहे जंहिं आदम खे सजदो कोन कयो, वरी उनजी ज़ुर्रियत, इतरत ऐं औलाद, हर माण्हू जॾहिं ॼमंदो आहे न, माण्हू जी पैदाइश थींदी आहे त ओॾी महिल उमां करे रड़ करे रोंदो आहे। ॿुधो आहे या न? ॿारु ॼमंदो आहे, ख़बर अथई रड़ छो कंदो आहे? मदीने वारे साईं फरमायो त जेॾी महिल इंसान ॿारु ॼमे थो त उन सां गॾु हिकिड़ो शैतान दिलि पैदा थींदो आहे। उहो हुनखे चूं करे ई चवंदो आहे शायदि जे मां तोसां गॾु आहियो आहे। जेॾी महिल शैतान हुनखे चूं कढींदो आहे, ओॾी महिल ॿारु वाह करे रड़ करे रोंदो। को बि इंसान अहिड़ो न आहे जंहिंसां गॾु शैतान पैदा न थियो हुजे। असां बि पुछो, या रसूल अल्लाह, तव्हां सां बि? पाण चुपे, हा मूंसां पैदा थियो, पर जेको मूंसां शैतान पैदा थियो उहो कलमो पढ़ी मुस्लमान थी वियो, उन मूंखे ईमान आंदो, को मोमिन बणिजी वियो। बाक़ी हर माण्हू सां शैतान गॾु आहे ऐं उन जो कमु इहो आहे जो तवजो चाहिए बुरे कम खे सुहिणो करे ॾेखारींदो आहे।
हसीन जमील लजीज प्यारो करे मान के बुझाई दो। समझो सब मसलन जिना को फेरा दुनिया की खबर आकर पढ़ाई हो कुर्बत करना हराम आना जाएगा पर शैतान जने के जिना कराइंदो आ उन्हें औरत जो हुस्न दिखाइंदो जमाल दिखाइंदो उनकी बेजड़ाई पकड़ाइंदो ऐं दिल में यो ख्याल ही कली जड़ी दुनिया को बुरा हुआ या तो बुरा किया उन्हें के एड़ो तस्वर दींदो समझ दो तो मां उस सुठो कम को कयो बुरे कम के सुठो करे ॾेखारण इहो इब्लीस जी चालबाज़ी हूंदी आहे। वो जब किसी को गुमराह करता है इब्लीस जब किसी को गुमराह करता है उसको बुरा काम भी अच्छा करके दिखाता है। जिस तरह कल हमारे वजीर खारजा वो कह रहे कि हम इसराइल को तस्लीम कर रहे हैं अल्लाह की खातिर। वो जो 70,000 मुसलमानों को शहीद कर चुका है अब भी कहता है कि मैं फलस्तीन को आजादी नहीं दूंगा मेरी फौजें वहां रहेंगी। और ये हमारा वजीर खारजा जालिम कमीना आदमी वो जाकर कहता है कि हम अल्लाह के लिए उसको मानते हैं। याद रखें हमारा नजरिया वो है जो बानी पाकिस्तान हजरत कायदे आजम मोहम्मद अली जिना रहमतुल्लाह अलैह ने फरमाया। कायदे आजम ने बाबा कौम है उन्होंने कहा था कि ये इसराइल जो है ये अमेरिका की नाजायज औलाद है हम इसको नहीं मानेंगे तो नहीं मानेंगे। हम अपने कायद के फरमान पर डटे हुए। बोलो क्या आपको पसंद है कि हमारी हुकूमत इसराइल को तस्लीम करे? क्या आप चाहते हैं? नहीं। जो चाहते हैं कि इसराइल को हम नहीं पसंद करते नहीं कर तस्लीम करते वो जरा आप खड़े करें। हम इसको नहीं मानेंगे। वो जो भूखे प्यासे बच्चे मर रहे हैं शर्म नहीं आती उन गरीबों पर? वो मुसलमान जो मर रहे हैं और उन पर बमबारी कर रहा है। अभी वो जो किश्तियों पर कुछ खाना पीना ला रहे हैं उन पर हमला कर दिया है कि इनको खाना न मिले इनको दवाई न मिले भूखा प्यासा करके फलस्तीनियों को मारा है। और ये हदीस कहता है कि हम अल्लाह के लिए उसको मानते हैं। अल्लाह के लिए नहीं मानता तू शैतान के लिए मानता है। तू नेतन्याहू का मुरीद है तू उसके लिए मानता है खुदा के लिए नहीं मानता। खुदा तो कहता है मजलूम का साथ दो या जालिमों का साथ दो। मजलूमों का साथ। हमारा दीन हमारा इस्लाम ये सिखाता है कि मजलूमों का साथ दो गरीबों का साथ दो। अब जो वहां जुल्म की बाजार गर्म की हुई है और ये कहते हैं कि हम अल्लाह के रजा के लिए उसको खबीस को मानते हैं तो हम इस फैसले को कंडम करते हैं। हम इसको कबूल नहीं करेंगे। हम पाकिस्तान के शहरी हैं। एक शहरी की हैसियत से मैं और ये मेरी सारी जमात हम इसराइल को तस्लीम नहीं करेंगे। और हम अपनी हुकूमत से हाथ जोड़ के गुजारिश करते हैं कि खुदारा फलस्तीन को आजाद रियासत तस्लीम करवाए। अगर आपके अंदर कोई दमखम है तो फलस्तीनी रियासत को आजाद रियासत तस्लीम कराए। ये हम मुसलमानों का अकीदा है नजरिया है और हमारे कायद मोहम्मद अली जिना रहमतुल्लाह अलैह का शैतान चले के कहा बुरो कम कराई बोला तो उन्हें बुरे कम के सोनो देखा ले कोने के खंड में उछलाई उनके दोजर में उछलाई। तो मेरा दोस्तों शराब बुरी शे है सिगरेट बुरी शे है
सबके ये खुला सिगरेट पर जेको पिए थो न उसे हिते विझी वरी हीअं चपी वञे वरी धुओं कढंदो एॾो ख़ुशि पियो थींदो त मां को वॾो कमु थो कयां वॾो कमु थो कयां आहे कि न शैतान हुनखे इहो बुरी शइ खे सुहिणी करे ॾेखारींदो आहे सींगारींदो आहे बुरे अमल खे इब्लीस जो कमु इहो हिकिड़ो माण्हू हुयो रोज़ानो सुबुह जो उथी चलो शैतान ते लख लानत शैतान ते रोज़ उथी वियो हिकिड़े ॾींहुं खंडो हुजेसि भित जे पासे में हुजेसि हिकिड़े शख़्स खे उथी भित थी किरे उथी भित थी किरे ही उथियो खंड सां हेॾे थियो त वाक़ई भित किरी पई पाण में हथ कई यार केरु आई मुंहिंजो सिर बचायो आहे ऐं केरु मुंहिंजो सिर कान सॼण मुंहिंजो सिर बचायो अथई जे मूंखे न उथारी आहे त मां दॿजी मरी वञा चई मां उहो आहियां जंहिंजे रोज़ानो लख न थो विझण में कि तू शैतान है कि हाँ शैतान है तू और मुझे दुश्मन नहीं माँ का तुझे खैर खाया तुझे सिर बचाए सुख दे ये कमीना माँ चली दूसरा है अल्लाह फरमाते हैं लोग को मजबूत भी यो ताजो चित्तो पत्थरों दुश्मन था तो जिनको मुझे उठा जो आई ने तुझी का दुश्मनी मुझी गैर का ही बोलो खुदा छोड़ के उठाए न चली दूसरा लिया है तो जिंदगी में खोज तो गुनाह कराया बुराई का कर्म कराया आज इतने जिंदगी मरी आप शहीद थी मरी वनी शहीद थियो मना पछाड़ी माफ गुनाह ही माफ वो जो पंजे को तो मरे शहीद तो थी न मरे बजाय तो खैर काई नहीं हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक रज़ियल्लाहु तआला अन्हु उन्हें दुआ या आयत पहले बेटा के लिए गुजरे जो वाक्य हुआ इतने देर फजर की नमाज से साईं यक लगी हुई फजर के वक्त में साईं यक लगी हुई एक शख्स ने पूछा साईं तो फजर पढ़ो नमाज में तो वहां उठा बैठो तो बस सिजो करण में थोड़ी खपे माफरत तू के रहे जो करे किसी मां इंग्लिश शैतान है इनके नमाज ना उतारे नहीं शैतान जो कम तो नमाज कजा कराया तो मुझे उठारियो नमाज जेका देखो छाती करे किसी मां भला आगे बन्या को अल्लाह जो मानो आया मां का खैर का आया ताकि उतारे तो मुझे नमाज पढ़ो अल्लाह फरमाता है दुश्मन तू मेरे की नमाज उतारी दे तू जो कम नमाज कजा कराया तो मुझे की उठाया इन्हें तुझे अटक गई जनी गाल है आगे एक भेरो पुरानी नमाज रही गई कटी रूना इस्तगफार कर बोला भाई अल्लाह ने क्या आसी इंतजा कर रब फरमाए दरबाना तो के बख्शुम तुझे घर वालों के बख्शुम तुझे पारे वालों के बख्शुम पूरी दिल के बख्शुम तुझे खुदार के बख्शाए जो झूठी नमाज पढ़े वरी जे नमाज रही कर रो तो वरी राज बख्शाए समझो ना कुरान फरमाता है कुरान हुकुम ॾिनो त शैतान तां जो चिट्टो पतरो ज़ाहिर ज़रूर दुश्मन दुश्मन के खैरदार जो थी सके तो मुंहिंजा दोस्तों असांखे अल्लाह तबारक व तआला ओ अपने अरवाह में बस असां इहो वाइदो वरितो हुयो अलम इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदु शैतान पूजा न कजो शैतान की बंदगी न कजो इहो वाइदो
ये रब यो पैगाम पहुंचाए। दुनिया में जेतिरा बि वली मुबल्लिग दीन जा दाई माण्हुनि खे दीन ॾे सॾण वारा दीन जो पैगाम पहुचाइण वारा उन्हनि जे मथां बि इहा ज़िमेदारी आहे त माण्हुनि खे आगाह कनि भई शैतान दुश्मन दवाई जो ख़्यालु कनि। तव्हां आलम खां ॿुधंदा आहियो या न? जी मुबल्लिग आलम तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि या न? कुरान में लिखियल आहे या न? असां वारो ज़िद खुदा को ख़त्म करे वाइस ॿुधी वरी ॿाहिरि निकिरंदो वरी शैतान ते कुरान फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा। ए ईमान वारो इस्लाम में पूरी तरह दाख़िल थी वञो। ये न कयो जेका सोली ॻाल्हि लॻे उहा मञो, जेका सोली ॻाल्हि लॻे उहा क़ुरान जी ॻाल्हि मञो, जेका वरी शैतान वारी ॻाल्हि वणे वरी उन ते अमल कयो। कुझु ॻाल्हियूं क़ुरान जूं कुझु ॻाल्हियूं शैतान न ये न कयो। उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा इस्लाम में पूरी तरह दाख़िल थी वञो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वला तत्तबिऊ खुतवाति शैतान शैतान जे विखुन जे पुठियां न हलो। जे जस ते जे पंध ते जे रंग ते शैतान हले तव्हां उन रस्ते ते न हलो। शैतान वारो रस्तो छॾियो तव्हां मोहम्मद मीर वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रस्ता है दुनिया हिकिड़ो शैतान जो रस्तो आहे ॿियो मदीने वारो सुभान अल्लाह। मदीने वारा शैतान वाले रस्ते ते शैतान चिल्का चिल्का लज़्ज़त मज़ा शैतानी रस्ते ते चोरी में मज़ो ईंदो, शराब में मज़ो ईंदो, ज़िना में मज़ो ईंदो, बदकारी बदकिरदारी में नफ्स खे मज़ो ईंदो। नमाज़ थी तारीख़ थी पको रुको मस्जिद में अचणु थियो वसाइल मोहम्मदी रस्तो ॾुखियो लॻंदो आहे, शैतानी रस्तो सुठो लॻंदो आहे, पर क़ुरान फरमाए थो त रहमानी रस्ते मोहम्मदी रस्ते ते वेंदो वञो जन्नत जा बाग। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिते ख़त्म थींदो न मोहम्मदी रस्तो जिते ख़त्म थींदो न उन उते हिकिड़ो फाटक आहे अॻियो जन्नत जा बाग खाइमूं आहिनि महल आहिनि राहतूं आहिनि सुकून आहिनि। सुभान अल्लाह। ऐं जेको शैतान जो रस्तो आहे न हिते मज़ा आहिनि सुकून आहिनि फराबून आहिनि नफ़्स जूं लज़्ज़तूं आहिनि परियों आख़िर में हिकिड़ो फाटक उहो डपंदो परियों मायूं घटूं आहिनि नाग आहिनि बलाऊं आहिनि अज़ाब आहिनि सख़्त दर्दनाक ज़िल्लत वारा अज़ाब आहिनि। शैतान जे रस्ते जी पछाड़ी जहन्नम जी बाहि आहे, मोहम्मदी रस्ते जी पछाड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे तव्हां मूड़े थोरो ध्यानु कयो तव्हां हिकिड़ी हदीस थो ॿुधायां हदीस सम्झ में तॾहिं ईंदी जॾहिं दिमाग़ मूड़े थींदो। ये अकुल शरीफ अथव न इहे तालो खोलियो मदीने वाले साईं फरमायो हुफ़्फ़तिल जन्नत बिल मकारे व हुफ़्फ़तिन नार बिशहवात। जन्नत खे रब ढके छॾियो आहे, जन्नत खे रब निकाए छॾियो आहे छा में ॾुखियाइयुनि में आंजाइयुनि में तकलीफ़ुनि में जन्नत खे रब ढके छॾियो ऐं जहन्नम खे रब ढके छॾियो आहे लज़्ज़तुनि में फ़रहतुनि में ऐशनि में आरामनि में। जहन्नम लिखियल आहे ऐशनि में ऐं जन्नत लिखियल आहे तकलीफ़ में। तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी?
जी ही किताब ये तो ताकि सोलह पर मार क्यों है क्यों अच्छा ताकि न छोड़ दे ताकि केड़ी खबर दे दिखा है इन चादर में देखा से ढकला ताकि खबर ना है कि छान ढकला केड़ी से ढकला ताकि खबर ना है पर जने यो परतो हटतो नजर ईंदो आहे किताब सुभान अल्लाह समझो आपने हाने हींअर जन्नत में ढकी पई आहे जहन्नम में ढकियो पियो आहे परदे में आहे ऐं इहो परतो तॾहिं खुलंदो ही अख ॿूट बि ही अख अंदर वारी खुलंदी मौत ईंदो न इहो परतो लहंदो पोइ तव्हां ॾिसंदो त जेका जन्नत हुई न उहा ॾुखियाइयुनि में अंजारियुनि में तकलीफ़ुनि में जन्नत लिखल हुई मसन में लज़्ज़तुनि में फ़र्क़ुनि में जहन्नम लिखल ख़बर पवंदी तॾहिं जॾहिं मौत ईंदो हीअ अख ॿूट बि अंदर वाली अख खुलंदी हकीकत वारो परदो हटंदो पोइ चवंदो अल्लाह ही जेके मूं मज़ा में लाया इन में त दौलत लिखो पियो ऐं हे जेके मूंखे ॾुखियायूं पियूं लॻनि इन में त जन्नत लिखी हाणे मिसाल जुमे जे लाइ आहियूं न ऐं दिन में 10 मिंट 11 मिंट घुमता है पर दिन खां हिकिड़ो ॿ मिंट मथे ॾींदो आहे त घणी घड़ा साईं त तक लिखो करे छॾियो घड़ी खनि वेहणु ॾुखियो थो लॻे मस्जिद में वेहणु ॾुखियो थो लॻे परेशानी थी थिए या जल्दी थिए कुझु पूरो दिन मां पूरी देरि निकिरो मस्जिद में वेहणु ॾुखियो आहे वुज़ू करणु ॾुखियो आहे मस्जिद जे लाइ अचणु ॾुखियो आहे इहा ई ॾुखियाई आहे जंहिंमें जन्नत लिखी पई हाणे होटल ते वेठो आहे होटल टीवी पई थी हले फिल्म पियो थो हले का नचण वारी नचे थी ॾिसंदो हाणे मिसाल 15 मिंट अधु कलाक थी वियो थको न थी वियो छो जो ॾिसे थो मज़ो थो अचे जी मज़ो थो अचे गुनाह में नज़र जो मज़ो हराम खाए बात जो मज़ो बदकारी करे जिस्म जो मज़ो गुनाहनि में बुराइयुनि में बेफ़रमानियुनि में शैतानी लज़्ज़त आहे ऐं इन लज़्ज़त जे परते में जहन्नम लिखियल आहे हाणे कंहिंखे चवंदो अदाकारी रखो अदा हा रख दादी खणंदो रख दादी दुआ कजो मानी जे लाइ कदम को दुआ करतो आहे साईं दुआ करो मानी खावा दिल को साईं दुआ करे मानी खावा 3 वक्त रुपए जी रोटी खाई नमाज जे लाइ साईं दुआ करे अल्लाह नसीब करे दाढ़ी जे लाइ चवा साईं दुआ करे अल्लाह नसीब करे अल्लाह किया ना हिया तोरे पके खुला मसल वसन रे तो मुर्सम दा डक्का था दुखी लगे जी जो नबी सुन्नत ऐं इन दुखियाई में जन्नत निकला सुभान अल्लाह हे फटके जो भार मथे ले करण सुन्नत बज़ाहिर दुखियाई आहे पर मुझे आका फरमायो तेरे दुखियाई में जन्नत निकल सुभान अल्लाह रोज़ो दुखियो हज दुखियो खैरात दुखी 5 रुपया की से मां कढी के ॾियण वरी गुनाह जे लाइ 5000 कढंदे दुखियाई पहुंचे ऐं चङे कम जे लाइ 5 रुपया कढण दुखिया लॻंदा ॾिसंदो वरी सती हूंदी न फ़क़ीर खे अहिड़ो पुराणो चूंडे ॾींदो जेको बस जो किलोमीटर चङे कम में ख़र्च करणु ॾुखियो आहे नेकी जो कमु ॾुखियो आहे
ऐं इन्हे ॾुखियाई में जन्नत निकरंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधायो रोज़ो रखण सोढ़ो आहे या ॾुखियो आहे? जी। ऐं मुंहिंजे वरी जून जुलाई जो महीनो रोज़ो ॾुखियो आहे, राति जो उथणु ॾुखियो आहे, फजर जे लाइ मस्जिद में अचणु ॾुखियो आहे। चङा भला माण्हू निकासी माण्हू फजर ते कोन ईंदा, उथिया उते ई मुंहिंजे मुंहुं में लॻी थो पियो, उते ई ॿ टे टकराइनि शुरू कनि। या त फजर पढ़ंदी कोन, जे पढ़ंदा त उते ई ॿ टे टकर हणी कुकड़ वारा ठोका हणी उते ई सुम्ही पवंदा। मिठा फजर ते अचणु ॾुखियो आहे, मस्जिद में वेहणु ॾुखियो आहे, ज़िक्र करणु ॾुखियो आहे, दुरूद पढ़णु ॾुखियो आहे, पर इन्हें में जन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे पत्थरो हुजे हा इहो ठक जेको ॾिनो आहे न, जन्नत ते छा जो ढक आहे? ॾुखियाइनि जो, तकलीफ़ुनि जो। ऐं जहन्नम ते छा जो ढक आहे? लज़्ज़तुनि जो, फ़रहतुनि जो, ऐश आराम जो। जे इहो ढक रब ॾिनो आहे न, इहा ई बरखा आहे, इहो ई इम्तिहान सचे कूड़े जी पहचान। सुभान अल्लाह। मोमिन ऐं मुनाफ़िक़ जो इम्तिहान इहो। जे इहो ढक न ॾिए हा न, ॾिसे हा त पंहिंजो निमाज़ छॾण ते बायूं जहन्नम जूं भड़कनि थियूं पियो, पहिरियों करोड़ मस्जिद में अचे जो जहन्नम जूं बायूं भटूं बलाऊं मिचूं असाब ॾिसे हा। कॾहिं बि ज़िना न करे हा, चोरी न करे हा, रिश्वत न वठे हा, बेहयाई गंदाई जो कमु न करे हा, जे असाब ॾिसे। ऐं जे जन्नत जा मज़ा ॾिसे हा, बहिश्त जूं हूरूं ॾिसे हा, मायूं बंगला ॾिसे हा। सुभान अल्लाह। वो मुंहिंजी गाड़ी आहे 4 आङिरियूं, हेर खे 8 आङिरियूं। जन्नत ॾिसे हा, पुट इहो ई इम्तिहान आहे, इहा ई बरखा आहे। मोमिन ऐं मुनाफ़िक़ जे लाइ, मुस्लिम ऐं काफ़िर जे लाइ, सचे ऐं कूड़े जे लाइ, खोटे ऐं खरे जे लाइ इम्तिहान इहो आहे जो रब जन्नत खे बि ढकियो आहे ऐं जहन्नम खे बि ढकियो आहे। अल्लाह करीम जल शाह असांजी सही सोच जे, सही फिक्र जे, रब असांखे तौफ़ीक़ ॾे, वॾे मालिक जे दर ते छुपया। बेटा कॾहिं मां सख़्त ॻाल्हियूं कंदो आहियां, कॾहिं नरम ॻाल्हियूं कंदो आहियां, छो त तव्हां मुंहिंजा पाड़ेसी आहियो, मूंखे ॾाढा खिच चाहींदी आहे त मुंहिंजो सॼो पाड़ो जन्नत में भले ई हथ में मिलाए कॾहिं कॾहिं मां कोड़ी दवा पियारींदी आहे ॿार खे, कोड़ी दवा ॿार रोंदो, वात बंदि कंदो, मां ज़ोरी वात खोले दवा विझंदो, दवा कड़ी आहे, जो दवा ॿार रोंदो, अम्मा त मुंहिंजी दुश्मन मूंखे कड़ी दवा थी पियारे। सच ॿुधायो अम्मा सॼे लाइ या कड़ी दवा पियारे थी त बच्चे जे फ़ाइदे जे लाइ नुक़सान तव्हांखे कॾहिं कॾहिं मुंहिंजूं ॻाल्हियूं कड़ियूं ज़रूरु लॻंदियूं, पर मिठा ही कड़ी दवा खा, सिहतमंद थी बहिश्त जे बाग़ में शैतान जे गुण का बचाए, मदीने वाले साईं जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारक अल्लाह वी बरकूम फिल क़ुरआन अज़ीम नफ़री व इय्याकुम मा फ़ीहि मिनल आयात वल ज़िक्रिल हकीम। क़ुल क़ौली हाज़ा